अस्सलाम स्टूडेंट्स, अॼु तव्हांखे आउं प्रोनाउन जा टाइप्स पढ़ाईंदुसि। जीअं त तव्हां नाउन जा टाइप्स तव्हांखे गुज़िरियल क्लास में पढ़ायो आहे। हाणे प्रोनाउन छा आहे? प्रोनाउन इज़ अ वर्ड विच यूज़ इंस्टेड ऑफ नाउन, जेको नाउन जे बदिरां कमु अचे। हा, उन जा टाइप्स कहिड़ा आहिनि? हिकिड़ो आहे सब्जेक्टिव प्रोनाउन, ऑब्जेक्टिव प्रोनाउन, पॉसेसिव प्रोनाउन, डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन, रिफ्लेक्सिव प्रोनाउन ऐं इंट्रागेटिव प्रोनाउन। इहे कुझु हुन जा एग्ज़ाम्पल आहिनि। सभिनी खां पहिरीं त सब्जेक्टिव प्रोनाउन कहिड़ा थींदा आहिनि? सब्जेक्टिव प्रोनाउन उहे थींदा आहिनि जेके सेंटेंस में एक्टिव हूंदा आहिनि, जेके एक्टिव सेंटेंस में जेके कम जा कंदड़ हूंदा आहिनि ऐं जेके सब्जेक्ट हूंदा आहिनि उहे आहिनि सब्जेक्टिव प्रोनाउन, जंहिंजा एग्ज़ाम्पल आई, वी, यू, ही, शी, इट। इहे सब्जेक्टिव प्रोनाउन हूंदा आहिनि, मतिलबु इहे कम जा कंदड़ हूंदा आहिनि ऐं इहे सेंटेंस में स्टार्ट में ईंदा आहिनि। जॾहिं त ऑब्जेक्टिव प्रोनाउन जो मतिलबु इहो आहे जेके कम जा कंदड़ हूंदा आहिनि, मतिलबु पैसिव फॉर्म में हूंदा आहिनि सेंटेंस में, जिन ते कम जो असरु पवे थो। जीअं मी, हिम, हर, देम, यू, इहे जेके आहिनि सो ऑब्जेक्टिव प्रोनाउन, यानी उन ते कम जो असरु पवे थो। जीअं एग्ज़ाम्पल तव्हांखे हिकिड़ो सेंटेंस ॾियां जंहिंमें तव्हांखे ॿई सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट ॿिन्ही जो एग्ज़ाम्पल ख़बर पइजी वेंदी। त ही कॉल्स मी, ही मूंखे कॉल करे थो, त ही सब्जेक्ट आहे, कमु करे थो, कॉल करे थो, कंहिंखे कॉल करे थो, मूंखे कॉल करे थो, मतिलबु कम जो असरु मूं ते पवे थो। त मी जेको आहे उहो आहे ऑब्जेक्टिव प्रोनाउन। हिन खां अलावा पॉसेसिव प्रोनाउन, पॉसेशन जो मतिलबु इहो आहे, इंग्लिश में इहो वर्ड जेको आहे पॉसेशन जो मतिलबु आहे कब्ज़ो, अथॉरिटी, कंट्रोल, मिल्कियत। का चीज़ तव्हांजी हुजे, तव्हांजे कंट्रोल में हुजे त उहो पॉसेशन थींदी। त पॉसेसिव प्रोनाउन मतिलबु कहिड़ा? उहे जेके जंहिं असां मतिलबु चीज़नि जे लाइ ॿुधायूं त हीअ असांजी चीज़ आहे, हीअ तव्हांजी चीज़ आहे, माइन, योर्स, हिज, हर्स, आर्स। इहे चीज़ूं जेके आहिनि, इहे जेके वर्ड्स आहिनि, इहे पॉसेसिव प्रोनाउन जा एग्ज़ाम्पल आहिनि। इन खां अलावा हिकु चौथे नंबर ते रिफ्लेक्सिव प्रोनाउन थींदो आहे। रिफ्लेक्सिव प्रोनाउन जा एग्ज़ाम्पल आहिनि माई सेल्फ, योर सेल्फ, हर सेल्फ, देम सेल्व्स, अवर सेल्व्स। हिकिड़ो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॿुधायां त आई डू वर्क माई सेल्फ, आउं पाण कमु कयां थो। यू शुड हेल्प योर सेल्फ, तव्हांखे पंहिंजी मदद पाण करणु घुरिजे। त इहे आहिनि रिफ्लेक्सिव प्रोनाउन। रिफ्लेक्सिव प्रोनाउन खां पोइ हाणे तव्हां ॾिसंदा त डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन आहिनि। डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन दिस, डेट, दीस, दोज़, इहे चारि जा एग्ज़ाम्पल आहिनि हिन जा डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन जा। हाणे हिन में जेको वर्ड दिस आहे उहा जेके वेझी चीज़ जेकी हुजे उन जे लाइ यूज़ थींदो आहे। जेकी डेट वेझी चीज़, सॉरी परे वारी चीज़ पर हिकिड़ी चीज़ हुजे उन जे लाइ यूज़ थींदो आहे। जॾहिं त दीज़ जेकॾहिं ज़्यादा शयूं वेझियूं आहिनि त पोइ दीज़, जेकॾहिं परे शयूं ज़्यादा आहिनि त पोइ दोज़। जीअं तव्हां एग्ज़ाम्पल ॾिसो पिया त दिस इज़ एन एप्पल, सूफ़ वेझो आहे, हिकिड़ो आहे त दिस इज़ एन एप्पल, पर जेकॾहिं सूफ़ परे आहे हिकिड़ो आहे त डेट इज़ एन एप्पल। जेकॾहिं सूफ़ ज़्यादा आहिनि, वेझा आहिनि त पोइ दीज़ आर एप्पल्स, पर जेके सूफ़ ज़्यादा बि आहिनि पर परे बि आहिनि त दोज़ आर एप्पल्स। इहे जेके आहिनि सो डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन जा एग्ज़ाम्पल आहिनि। हिकिड़ो आख़िरी जेको आहे इंट्रागेटिव प्रोनाउन। इंट्रागेटिव प्रोनाउन जेके हूंदा आहिनि सो डब्ल्यूज़ फैमिलीज़ जा हूंदा आहिनि। जीअं वॉट, वेयर, वॉट एवर, वेन एवर, विच, वाई, होम, हुज़। हीअ जेके आहिनि सो आहिनि इंट्रागेटिव प्रोनाउन। इहे डब्ल्यूज़ फैमिली सां रिलेटेड आहिनि। ऐं इहे सवाल जेके जुमलनि में पुछंदा आहिनि त व्हाट्स योर नेम, वेयर डू यू लिव, विथ व्हाट डू यू वेयर डू यू लिव, इन विच क्लास डू यू रीड, इहे जेके आहिनि विथ व्हाट डू यू सी, इहे जेके आहिनि सो डब्ल्यूज़ फैमिली सां रिलेटेड आहिनि। इहे इंट्रागेटिव प्रोनाउन खे सॾिबो आहे छा जे करे इहे सवाल ठाहिनि था।